नाज़रीन आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन गढ़िया सिनेमावा की ख़बर ॾींदा हलूं त कुझु अर्सो पहिरियां काके पोटरा ऐं बिरोई बिरादरी जे दरमियान हलंदड़ खूनी विड़हान सबबि गढ़िया सीन ऐं ड्रखण विच ते वाक़ियो सोनवा बस स्टॉप पंहिंजी रौनक विञाए वेठो हुयो। कई माण्हू बेरोज़गार थी विया हुया। एक पासे स्टॉप ते सुनसान हुजण सबबि ईंदड़ वींदड़ मुसाफ़िरनि ते ख़ौफ़ शायल हूंदो हुयो त ॿिए पासे वरी पब्लिक ट्रांसपोर्ट बि उन जॻह ते स्टॉप करे मुसाफ़िर लाहिण लाइ तयारु न हुई। हींअर जहिड़ींदड़ धुरनि जो मार हाउस वज़ीराबाद ते गौसबख्श खान मार जे सरपंच में थियल फ़ैसिले खां पोइ सोनवा बस स्टॉप वरी आबाद थी वियो आहे। अचो त स्टॉप ते मौजूदु माण्हुनि खां पुछूं त उहे हींअर कीअं था महसूसु कनि। असांजो ही कारोबार हुयो फ़ैसिले खां पोइ त असां वॾो ख़ुशि आहियूं। पंहिंजे रोज़गार सां हर कोई लॻो आहे, हर कोई पंहिंजे महिनत मज़ूरी करे कमाए खाए थो, हर कोई ख़ुशि लॻो पियो आहे। असां बि ख़ुशि आहियूं। साईं ही सोनवा स्टॉप जेको झेड़े खां पोइ सुनसान हुयो हींअर आबाद थी वियो आहे, अवां कीअं था महसूसु कयो? असां सुठो था महसूसु कयूं, अलहमदुलिल्लाह सुठो कमु थी वियो आहे। अॻ में कहिड़ो नुक़सानु हो ऐं हींअर कहिड़ो फ़ाइदो आहे? अॻ में माण्हू बंदि हुया ऐं माण्हू कारोबार बंदि हुया, माण्हू डिस्टर्ब हुया। हाणे अलहमदुलिल्लाह कारोबार के शुरू कयो आहे, होटल वोटल खुली विया आहिनि। अलहमदुलिल्लाह सुठो। अलहमदुलिल्लाह साईं अलाह जा एहसान थिया आहिनि। सभु शइ अलाह जे हथ में हूंदी आहे, इंसान जे हथ में कुझु बि न आहे। जहिड़ा अमाल हूंदा आहिनि ओड़ा फ़ैसिला ईंदा आहिनि। फ़ैसिला अलाह जे हथ में हूंदा आहिनि, इंसान जे हथ में न हूंदा आहिनि। अलहमदुलिल्लाह अलाह जे फज़ल करम सां हाणे वॾी ख़ुशहाली थी वई आहे माण्हुनि में। जहिड़ो बर्बादी आहे कुझु बि न हुयो, ॾाढो तमामु मुश्किल हालात हूंदी। हाणे अलहमदुलिल्लाह रोज़गार बि खुलिया आहिनि, क़ौमां बि अचनि थियूं, ॿियूं बि फ़साद वियो हलियो, अलाह जी भलाई आहे। साईं इहो ॿुधायो त माना हिते जेके ज़मीनूं आहिनि तक़रीबन केतिरी ज़मीन ॿिन्ही धुरनि जी गैराबाद हुई जेका हींअर माना हाणे आबाद थी वई आहे या अञा न? ज़मीन उन्हनि जूं गैराबाद न हुयूं, असां काके पोटनि जूं गैराबाद हुयूं। हा तक़रीबन 200-250 जरे 300 जहिड़ी गैराबाद हुई। 200-250 जरे? हा हा उहे हाणे आबाद थी वई? हाणे आबाद थियूं आहिनि, हर कया आहिनि, ॿिज पोखिया आहिनि, मौसम आई आहे इंशाल्लाह आबाद थी। असां जेको आहे साईं महसूसु कयूं था सुठो आहे, जेको आहे कमु भलो आहे हाणे थियो। जेको हुयो त जहिड़ा जटियूं ख़तमु थी विया आहिनि, हिननि ठा थियो आहे, हिन हिसाब सां सही आहे। अॻ में छा तकलीफ़ हुई जेका हाणे तव्हां महसूसु कयो था त उहा तकलीफ़? अॻु इहा ई हुई तकलीफ़ त माण्हू परेशान आहे, आवाम जेको अचे पियो स्टाफ ते को लहे न पियो। हाणे लहन कनि था, आवाम अची करे थो। जी हा भाई ज़मीन सभई गैराबाद कयूं, रोज़गार सभा बंदि हुया। हाणे अलहमदुलिल्लाह सभई जा रोज़गार सभु माण्हू ख़ुशि था नज़र अचनि हिते अमन थी वियो। हाणे असांजा बि अलहमदुलिल्लाह रोज़गार भला थियनि, सभु जा माण्हू बि ॾाढा ख़ुशि आहिनि। ज़मीन आबाद थी वियूं, ज़मीन गैराबाद थी वियूं, जानी नुक़सान थी विया, माली नुक़सान थी विया। हाणे अलहमदुलिल्लाह ॾाढो मज़ो आहे हिते। ये जेके जहिड़ा जेके आहिनि असली तबाही कारण हाणे न पर असुल खुली तबाही कारण शर्त इहो आहे त असां पाण में जेके बि आहिनि ॻोठ जा जेके बि नंढा वॾा जेके बि आहिनि मेड़ चीज़ूं जमा थी करे गॾिजी करे जेकर असां उन्हनि में वञूं क़ुरान नियाणियूं सैद वठी वञूं बाबा हाणे इन्हनि कमनि में कुझु बि न आहे। वञी पंहिंजा स्कूल ॿार बचा पढ़ायो, पंहिंजी ज़मीन आबाद करायो, पंहिंजा धंधा कारोबार कयो। अॻे में असांजो स्टाफ गितड़ थी रहियो आहे। 8-10 साल अॻे में असां गितड़ रहिया आहियूं। असां अलाए केतिरी बेरोज़गारी ॾिठी, अलाए केतिरा असां फाकिया ॾिठा अथई, अलाए केतिरी तकलीफ़ असांखे आहियूं। पोइ बि बर्दाश्त करे असां अलाह जी महिरबानी थी वई, असां स्टाफ खुली वियो, असां पंहिंजे रोज़गार जे हिसाब सां बीठा आहियूं। हाणे असांखे इहो ई खपे छो जो सभिनी खे इहा ई ख़बर पई त सुलह ऐं अमन में हर शइ आहे। सुलह आहे त भाईचारी बि आहे, भाईचारी आहे त बिरादरी बि आहे, बिरादरी आहे त दोस्ती बि आहे, दोस्ती आहे त रिश्तो बि आहे। जेकॾहिं असां में इहे कम हूंदा त शायदि इहे तकलीफ़ इहे जेके मनो त असांजे लाइ इहे जेके बीमारियूं लॻियूं आहिनि भेड़नि जूं ऐं हिननि जूं इहे ख़तमु ऐं शइ राज़ी आहियूं। अलाह जी महिरबानी आहे, असां हाणे ख़ुशि आहियूं। असांखे ॾाढियूं तकलीफ़ आहियूं, असां वॾा बर्दाश्त तकलीफ़ हाणे अलाह जा असांजे मथां एहसान आहिनि। हाणे असां पंहिंजे रोज़गार सां कमु कार था। हालांकि हिते गाॾी जेकॾहिं असां ब्रेक हणाईंदा हुआसीं त चवंदा ईअं आहे त सोनवा त असां ब्रेक न ॾींदासीं, असां अॻिते वञी ॾींदासीं, चढ़ो या न चढ़ो। हाणे अलाह जी महिरबानी जेकॾहिं कहिड़ी बि गाॾी आहे त ब्रेक हिते ई आहे। मुसाफ़िर अंदरियां ॿाहिरियां अचणु वञणु तकलीफ़ ऑफिसर खे आई साहब एस पी साहब ऐं सभिनी बर्दाश्त इहा भई असांखे अमन खपे, असां अमन पसंदि आहियूं, असांखे अमन लॻी आहियूं माशाअल्लाह।
ऐं रोज़गार पंहिंजो कयूं था, 200 बचनि था, अमुन थी वियो आहे, शुक्र आहे। पहिरियां तकलीफ़ हुई, हाणे त सुकून लॻो पियो आहे। वरी निकिरी आया त फैसलो थियो, होटल खुलियो आहे, चांहि पीअण चवंदा। केतिरो अर्सो जेल में हुयो? साल खनि हुया। अच्छा, हींअर कीअं था महसूसु कयो? हींअर सही आहे। माण्हू अची वञे थो, उहो परेशान हो, टाइम न हुयो, केॾी महिल बि कुझु थी थो सघे। हाणे अमन लॻो पिया, सुकून आहे, हर कोई अची वञे थो मज़े सां। नुक़सान आहिनि, जहिड़नि खां हाणे माण्हू वॾा वांदा थियनि, वॾो फ़र्क़ु आहे, वॾो अमन लॻो पियो आहे। जहिड़नि बि इहा ई ॻाल्हि आहे त गैराबाद बनियूं, हर शइ लॻी पियूं। हाणे वॾो अहसान लॻा पिया, मुल्क में पाणी आहे या रोंबोर आहे हले थो, वॾी ख़ुशहाली थी थिए ऐं सुकून लॻो पियो आहे वॾो हिन में। जहिड़े में वॾो नुक़सानु आहे, जानी बि नुक़सानु, माली बि नुक़सानु आहे, हर शइ जो नुक़सानु आहे। ग़रीब गुरबे खे वॾो रोज़गार लाइ वॾो तंग कनि इहो हाणे हाणे खोलियो आहे, इहो महीनो ॿ थियो आहे। हा त माना अॻे जहिड़ो हुयो न जहिड़े करे कमु करे हा हाणे खोलियो आहे। हाणे सही आहे, अमुन आहे, अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त कमु हले पियो आहे। 9 साल बेरोज़गारी इंशाल्लाह हाणे लॻा पिया आहिनि। अपील कंदासीं त महिरबानी करे ठाह कंदा अमुन अमान जी सूरत हाल खे बहाल कनि। सभ खां पहिरियां शुक्र अलहमदिल्ला अलाह पंहिंजे लखे सां 8 साल तक़रीबन 10 साल माना जहिड़ो हलियो, तमामु तकलीफ़ हुई। हाणे शुक्र अलहमदिल्ला अलाह पंहिंजे लखे सां सभु माण्हू ख़ुशि आहिनि, तमामु बहितरीनु, हर को रोज़गार सां ऐं अमन अमान लॻो पियो आहे। ऐं ॿियनि बि जेकी क़बाइली तकरार आहिनि उन्हनि खे ख़तमु करायो वञे, अल्लाह साईं उन्हनि खे अजुर ॾींदो। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।